पाक फ़ौज पारां दहशतगर्दनि ख़िलाफ़ रद्दिल फ़साद नाले ऑपरेशन शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ॼाणायो वियो आहे त ऑपरेशन रद्दुल फ़साद जो मक़सदु बिना फ़र्क़ जे दहशतगर्दी जी पाड़ पटणु आहे। पाक फ़ौज मूजिबि ऑपरेशन नेशनल एक्शन प्लान जो हिसो आहे, जंहिंजो मक़सदु उन ते अमल करणु आहे। पाक फ़ौज पारां इन खां अॻु बि दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ ऑपरेशन कया वेंदा रहिया आहिनि। जिन मां जून 2009 में पाक फ़ौज वज़ीरिस्तान में दहशतगर्द कमांडर बैतुल्ला महसूद ग्रुप ख़िलाफ़ राह निजात नाले ऑपरेशन कयो हो। जून 2014 में उत्तर वज़ीरिस्तान में ऑपरेशन ज़रबे अज़ब शुरू कयो वियो। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली खे दहशतगर्दनि खां आजो करण बैदि सिक्योरिटी फोर्सिस ऑपरेशन जो दाइरो ॿियनि क़बाइली इलाइक़नि ताईं वधायो हो। अॻिते हली अक्टूबर 2014 में ख़ैबर एजेंसीअ में ऑपरेशन ख़ैबर 1 ऐं मार्च 2015 में ऑपरेशन ख़ैबर 2 शुरू कयो हो, जेको इलाइक़े मां दहशतगर्दनि जो ख़ात्मो आणण खां पोइ ख़तमु कयो वियो ऐं हाणे मुल्क अंदरि उथियल दहशतगर्दी जी ताज़ी लहर खां पोइ लाहौर में आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जी सदारत हेठि पाक फ़ौज जो हिकु अहम इजलास थियो, जंहिंमें मुल्क जी मजमूई अमनो अमान जी सूरत हाल ते गौर करण बैदि पूरे मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन रद्दिल फ़साद शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि ऑपरेशन में बरी, बहरी, हवाई फ़ौज ऐं सिविल आर्म्ड फोर्सिस समेत ॿिया क़ानून लागू कंदड़ इदारा बि हिसो वठंदा। ॾिठो वञे त जॾहिं मुल्क अंदरि दहशतगर्दी जूं कारवायूं ज़ोर वठी वेंदियूं आहिनि, तॾहिं दहशतगर्दीअ ख़िलाफ़ु नंढे या वॾे पैमाने ते ऑपरेशन थियणु शुरू थींदा आहिनि। पर दहशतगर्दी कुझु अरसे जी ठापुर बैदि ॿीहर कर खणी उथंदी आहे ऐं इन हक़ीक़त खां इनकार नथो करे सघिजे त इन्हनि ऑपरेशनुनि जे नतीजे में दहशतगर्दनि जी ताक़त में घटिताई ज़रूरु आई आहे, पर बदकिस्मती सां इहा बि हिकु हक़ीक़त आहे त मुल्क मां दहशतगर्दी जो ख़ात्मो बि अची कोन सघियो आहे ऐं उनजो बुतड़े इहे दहशतगर्द कारवायुनि जे ख़ौफ़ खां उतरे इलाइक़नि मां निकिरी मुल्क जी कुंड कुड़छ में हाणे दहशतगर्द पखिड़िजी विया आहिनि। उत्तर वज़ीरिस्तान, सवात समेत क़बीलाई इलाइक़नि में अॻु जेके ऑपरेशन कया विया हुआ, तंहिं वक़्तु बि फ़ौज पारां दहशतगर्दनि ख़िलाफ़ु वेड़ त कई वई हुई, पर उन्हनि दहशतगर्दनि खे मुल्क जे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं फ़रार थियण खां रोकण ऐं मथनि कड़ी नज़र रखण लाइ शायदि कमोसर हिकमत अमली न जोड़ी वई हुई, जंहिं करे ज़रबे अज़ब तोड़े ॿियनि ऑपरेशनुनि खां पोइ तजिए निगार इहो चवंदा रहिया त उतरियनि इलाइक़नि मां फ़रार थियल दहशतगर्दनि पंजाब में पंहिंजा मज़बूत थाक ठाहे वरिता आहिनि ऐं पंजाब तोड़े वफ़ाक़ी हुकूमत पंजाब में दहशतगर्दनि ख़िलाफ़ु कंहिं बि ऑपरेशन जी मुखालफ़त कंदी रही ऐं दहशतगर्द डिघे वक़्त ताईं महफ़ूज़ थाकनि में पंहिंजी ताक़त में वाधारो करे मुल्क लाइ हिकु भेरो ॿीहर चैलेंज बणिजी विया। असां अॻु बि इहा ॻाल्हि करे चुका आहियूं त मुल्क अंदरि सुठनि ऐं ख़राबु दहशतगर्दनि वारी तफ़रीक़ मौजूदु रही आहे, जंहिं करे अॼु ॾींहं ताईं हेतिरियुनि कारवायुनि बावजूदि मुल्क मां दहशतगर्दीअ जो ख़ात्मो अची न सघियो आहे। अॼु जॾहिं ऑपरेशन रद्दुल फ़साद जो ऐलान कयो वियो आहे त उन सां गॾु इहो पिणु वॾे ज़ोर शोर सां चयो पियो वञे त ऑपरेशन रद्दुल फ़साद में दहशतगर्दनि ख़िलाफ़ु बिना फ़र्क़ जे कार्रवाई कई वेंदी। इहो जुमिलो अॻु थियल ऑपरेशनुनि में कंहिं फ़र्क़ जी मौजूदगीअ ॾांहुं इशारो करे थो। जेकॾहिं अॼु वाक़ई रियासत ऐं रियासती इदारनि दहशतगर्दनि जी सिर्फ़ु दहशतगर्द हुजण वारी हक़ीक़त जो एतिराफ़ु करे अॻु कयल ग़लतियुनि जे अज़ाले जो फ़ैसिलो करे वरितो आहे त इहो यकीननि हिकु ख़ुशि आइंद अमल आहे जंहिंजी आजियां थियणु घुरिजे। पर असुलु ॻाल्हि इहा आहे त इन खां अॻु जॾहिं आर्मी पब्लिक स्कूल ते दहशतगर्दनि हमिलो करे मासूम शागिर्दनि खे पंहिंजी वहशत जो खाज बणायो हो, तॾहिं समूरी सियासी तोड़े अस्करी क़यादत गॾियल तौर ते दहशतगर्दी खे मुंहुं ॾियण लाइ नेशनल एक्शन प्लान तरतीब ॾिनो ऐं हिन नए ऑपरेशन खे पिणु उन जी हिकु कड़ी चयो पियो वञे। पर बदकिस्मती इहा बि आहे त इन ते पूरीअ तरह अमल न थी सघियो। असां इहा ॻाल्हि पिणु कंदा रहिया आहियूं त सोच खे हथियारनि सां शिकस्त नथी ॾेई सघिजे। तंहिं करे जेकॾहिं दहशतगर्दीअ खे ख़तमु करिणो आहे त पोइ उन सां गॾु उन सोच खे बि ख़तमु करिणो पवंदो जेका दहशतगर्दीअ खे ॿारणु फ़राहम कंदी रही आहे ऐं उन सोच खे ख़तमु करण लाइ न रुॻो फ़ौज पर सिविल हुकूमतुनि ऐं सिविल सोसाइटी तोड़े हिन मुल्क जे हर ख़ैर ख़्वाह खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। पर उन में सभ खां वॾो किरदारु सिविलियन हुकूमत जो हूंदो, छाकाणि त जेकॾहिं फ़ौज दहशतगर्दनि सां वेड़ करे पंहिंजो किरदारु अदा कंदी त सिविलियन हुकूमतुनि खे दहशतगर्दनि खे कंहिं बि इलाइक़े में महफ़ूज़ थाक ठाहे वेहण खां रोकणो पवंदो। अॻु थियल ऑपरेशनुनि में सिविलियन हुकूमतूं इन अहम मामले खां पंहिंजे सियासी मुफ़ादनि करे कन लाटार कंदियूं रहियूं आहिनि, जंहिं करे दहशतगर्द न रुॻो पंजाब पर सिंध ऐं बलोचिस्तान में पाण लाइ महफ़ूज़ थाक ठाहिण में कामयाबु थी वई, जंहिंजो नतीजो असांखे सेवण सान्हे समेत ताज़ो थियल दहशतगर्द हमलनि जी सूरत में नज़र अची रहियो आहे।
तंहिं करे दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ज़रूरी आहे त सभ खां पहिरीं दहशतगर्दी जे ख़ात्मे जो पको पहो कयो वञे, जंहिंखां पोइ सिक्योरिटी इदारा तोड़े सिविलियन हुकूमतूं टीम वर्क जो मुज़ाहिरो कंदे इन अज़म खे तकमील ताईं पहुचाइण लाइ भरपूर किरदारु अदा कनि ऐं उन दौरान कंहिं बि कोताहीअ खे नाक़ाबिले क़बूल तसवुरु कयो वञे।